सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी मिल्कियत में ईंदड़ दुकान जी मसवाड़ वधाइण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ वापारी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। वापारियुनि जी जमायत मसवाड़ वधाइण जे आमराणे फ़ैसिले ख़िलाफ़ ॾिहाड़ी जे बुनियाद ते एहतजाज जो सिटराउ सिटियो आहे। वापारियुनि जो मौक़िफ़ आहे त 4000% को वठी 40,000% ताईं किराया वधाया विया आहिनि, जेको असांखे अॼु बि क़बूल न आहे ऐं कल बि क़बूल न आहे। हिन फ़ैसिले जे ख़िलाफ़ असां सुप्रीम कोर्ट में वञूं था ऐं इंशाअल्लाह सुप्रीम कोर्ट असांजे सां इंसाफ़ कंदी ऐं असांजो वॾो मुतालबो इहो आहे कि फौरन एडमिनिस्ट्रेटर के ऐं कमिश्नर के म्यूनिसिपल जे हुननि खे फौरन हटाए करे ऐं इंक्वायरी कराइण में अचे कि हिननि एॾो वॾो ज़ुल्म छाजे करे कयो आहे। असां ताजिर किराया भी ॾियूं था, टैक्स भी ॾियूं था, सब कुछ ॾियूं था ऐं असांजे ख़िलाफ़ इहो जेको कमु कयल आहे इहो उनजे करे असांजो इहो एहतजाज आहे। ऐं वॾो अफ़सोस को इहो चवणु पए थो कि पीपल पार्टी जो मंसूर आहे रोटी कपिड़ा और मकान, पोइ असांजो रोटी कपिड़ा और मकान ताजिरनि को छाजे करे खसियो वियो आहे। ऐं पीपल पार्टी जा असांजा जेका लीडर आहिनि उहो अञा ताईं न असां वटि आया आहिनि, न असां को कोई पुछ गुछ कई आहे, न असांजो सिर्फ़ु मुतालबो इहो ई आहे कि असांजे सां इंसाफ़ करण में अचे। ताजिरनि खे जेको वॾो धचको लॻो आहे जंहिंजे करे परीहं हिकिड़े नौजवान छोकिरे पाण खे फांसी ॾेई करे हुन जे पाण खे फांसी ॾेई छॾी आहे। इहो वॾो असांजो नुक़सानु आहे कि इन तरह असांजा ताजिर ख़ुदकशियूं करनि ऐं फौरन पाकिस्तान जे वज़ीर आज़म के मां अपील थो कयां हिन जी फौरन इंक्वायरी करण में अचे। सुप्रीम कोर्ट जे वॾे चीफ जस्टिस के मुझो मुतालबो आहे कि फौरन इहो इंक्वायरी करे एडमिनिस्ट्रेटर के और उनके म्यूनिसिपल कमिश्नर के हटाया वजे। जहर की जरूरत है, जहर की, इनको किसी चीज की जरूरत नहीं है, इन्होंने खा लिया पी लिया। हमें भी जहर दो, हमारे बच्चों को भी जहर दो, सबको जहर दो खुदा के वास्ते। बहुत हो गया, बहुत हो गया जुल्म, जुल्म की इंतहा हो गई। ऊपर से कहते हैं उसने फांसी ली, वो मार्केट का नुमाइंदा नहीं था, आओ मेरे साथ चलो उसके घर पे। अच्छा तुम्हें जब यकीन आएगा जब ये लोग सरेआम फांसी लेंगे, अरे इनका कसूर क्या है, क्या किया इन्होंने? जुल्म किया, किराया बंद किया, किसका किराया रोका, किसकी जगह पे कब्जा किया, म्युनिसिपैलिटी की प्रॉपर्टी की खिदमत की है। वो किराया देते आ रहे हैं 3 साल जो गवर्नमेंट का शेड्यूल था। अब अगर हाईकोर्ट बोलती है कि साल के बाद 10% बढ़ाओ, उस पर भी तैयार है। ये खिदमत करने लोग हैं। क्यों गुमराह करते हो हाईकोर्ट को? हाईकोर्ट को गुमराह क्यों करते हो? घंटा घर पे लटकाएंगे अपने आप को, घंटा घर पे मारेंगे, ऐसा नहीं करो। ज्यादती है। इस दिल से अगर कोई बात निकलती है जुबान तक पहुंचते हुए देर होती है, अल्लाह तक पहुंचते हुए देर नहीं होती। उसकी लाठी बेआवाज है। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान और आर्मी जे चीफ जो और तमाम सखर जी जेकी सियासी क़यादत आहे उन्हनि खे मैसेज ॾियूं था बराए महिरबानी असांजे हिन आवाज़ सां आवाज़ मिलाए असांजी मदद करनि। असां परेशान आहियूं, तव्हां ताजिर बिरादरी दुकाननि में वेहण वारा अॼु हिते रोड ते दरपदरम ज़मीननि में वेठा आहियूं। ये ज़ाहिर आहे सभु शयूं त तव्हां से तव्हांजे प्लेटफॉर्म मीडिया ज़रिए सबके पैगाम ॾियूं था असां लाइ हेल्प करनि, मदद करनि। हाई कोर्ट भी इंसाफ़ करे असांजे लाइ। असां सां जेको धोखो कयो आहे एडमिनिस्ट्रेटर, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, कमिश्नर ऐं रुकनी कमेटी। एहतजाज जो मकसद ज्यादती आहे जेके पहिरें म्यूनिसिपल कॉर्पोरेशन करती रही है, हाणे भी करे थी। गलत गाइड करे कोर्ट के पहिरियों मिसगाइड कयो, उन्हनि नीलाम करे छॾियो। नीलाम रुकियो वक्ती तौर ते, तो एतिरा पैसा वधाए छॾिया जो को ॾेई नथो सघे। माना हे नीलाम जी ॿी सूरत आहे। ईअं मरो, कीअं मरूं? या किराया ॾेई मरूं या दुकान छॾे वञूं। हिन जो मक़सद तो इहो ई आहे न। ही कहिड़ी हुकूमत आहे, ही कहिड़ी इंतज़ामिया आहे जहिड़ी बेहिस आहे? छा वज़ीर आला नथो ॿुधे? छा सीट ते वेहण जे लाइ वज़ीर आला आहे? छा ही असेंबली रुगो ड्रामेबाज़ी जे लाइ आहे? कानून ठाहियो, अहिड़ो मज़बूत कानून ठाहे हिननि खे ॾियो जेका हले। हाणे हिन महिल जेका कानून हले थो असां बि हलूं था, पोइ छाजी अपील? जॾहिं कानून मौजूदु आहे तो छाजो नखरेबाज़ी छो था वधाइनि? वधायो, तयार आहियो कानून सां वधायो, कानून जो एहतराम भी असां कयूं, पैसा भी असां ॾियूं। पोइ हुन खां पोइ ज़्यादती भी हिन जी, रस्तो भी हिननि जा खुलियल आहिनि। असेंबली जेका कानून पास कयो आहे सिंध रेंट एक्ट के तहत
असां ॾियण जे लाइ तयार आहियूं। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे अॻूणनि मेंबरनि पिणु वापारियुनि जे एहतजाज जी हिमायत कई आहे। कहिड़े लॉ जे मूजिबि इन्हनि एॾा किराया वधाया आहिनि? हे 50 साल जो 10% वधाए करे यकदम इन्हनि किरायो वधायो आहे छो? इहे ज़ुल्म कयो आहे सखर जे अवाम सां। ऐं मां चवां थी 5000% वधाई, कहिड़ो ला थो चए? मां पंहिंजी अदलिया सां, मां पंहिंजी जेकी आहे सियासतदान आहे उन्हनि सां रिक्वेस्ट कंदमि त हिन मामले खे लाइट न वठनि अचनि, न त मां ॾाढा बुरा हालात थी ॾिसां। ऐं असां सभु गॾु बीठा आहियूं, असां ग़रीब अवाम सां, सखर जी अवाम सां बीठा आहियूं। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी इंतज़ामिया जो चवणु आहे त मसवाड़ सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे ॾिनल फ़ैसिले तहत वधाई वई आहे, जिन ते वापारियुनि एहतजाज करण सां गॾु उन फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वञण जो पिणु ऐलान कयो आहे। वापारियुनि जो इहो बि चवणु आहे त सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर निसार मेमुण अदालत खे गुमराह करे अहिड़ो फ़ैसिलो वरितो आहे। सखर जे वापारियुनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल तरफ़ां दुकानदारनि जी मसवाड़ में वाध गैर कानूनी आहे ऐं उन वाध सां उन्हनि ते जेको आहे तमामु घणो मुआशी भार पवे थो। हू चवनि था त हू ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि, जेकॾहिं इहो आमराणो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। कैमरामैन रज़ा लगारीअ सां गॾु मुश्ताक टांवरी, सिंध टीवी न्यूज़, सखर।